दोस्तों अॼु शमन अली मीराली जो एल्बम आहे 46 नंबर। ही एल्बम जेको आहे 2004 में रिलीज़ आहे ऐं हिन एल्बम जा 2 तस्वीर आहिनि ऐं ही इख़बार जो मंज़रिआम बि तव्हांजे साम्हूं आहे। ओरिजिनल फ़ोटू इहो आहे ऐं हिन में कुझु ख़ासि गीत न आहिनि ऐं हिन एल्बम जी तस्वीर ऐं ख्वाब एल्बम जी तस्वीर सेम आहे। ऐं हिन में जेको पसंदि जो भलो गीत आहे परदेस जा पंध ॾाढा ॾुखिया हूंदा थी ओ पिरी, परदेस जा पंध ॾाढा ॾुखिया हूंदा थी ओ पिरी। ज़बरदस्त गीत आहे। दोस्तनि जा कमेंट्स आहिनि, कमेंट शामिल कंदे उन खां पहिरियां दोस्तनि खे ॿुधायूं त रिलीज़ इंफॉर्मेशन वीडियो ऐं हिन में असां को बि गीत शामिल न कयो आहे। काफ़ी दोस्त वीडियो ॾिसनि था, वॾियूं महिरबानियूं, कमेंट्स कनि पिया, वॾियूं महिरबानियूं, लख कुर्ब उन्हनि दोस्तनि जा कमेंट्स शामिल कयूं। उन खां बाद अॻिते तव्हांखे एल्बम जे बारे में ॿुधाईंदासीं। पहिरियों कमेंट्स आहे भाउ सिराज अहमद लाशारी जो वेरी नाइस एल्बम। उन खां बाद वरी सिराज भाई लिखियो आहे द हैरान ज़िंदगी आहे माय फेवरेट सॉन्ग। वॾी महिरबानी भाउ सिराज। उन खां पोइ शाबान सोलंकी भाउ लिखियो आहे आल सॉन्ग सुपर हिट। आसिफ़ अली भाउ लिखियो आहे छो अॼु माण्हू मेणा ॾियनि हा, इहो मुंहिंजो फेवरेट सॉन्ग आहे। ठीकु आहे, त वॾी महिरबानी आसिफ़ अली भाउ। ऐं हिन एल्बम में मां हिकिड़ी ग़लती करे वियो आहियां ऐं ॾिसूं था कहिड़ो परस्तार हिन ग़लती खे पकिड़े थो। उन खां बाद ही एल्बम एॾो ख़ासि न आहे। इहो इन जे करे छो जो हिन में शाइरी एॾी ख़ासि भली न आहे। 2-3 गीत आहिनि जेके तमामु भला आहिनि, पर ईअं हूंदो आहे त हिकिड़े गीत जे करे बि माण्हू एल्बम तमामु घणो वठणु शुरू कंदा आहिनि त हिन में हीअ असांजी पसंदि जो गीत आहे, असांखे हीअ कैसेट खपे। सो ईअं बि काफ़ी थींदो रहंदो आहे। ऐं तव्हां दोस्तनि खे ॿुधायूं त हीउ कमु जेको असां इन करे शुरू कयो आहे त जीअं दोस्तनि खे थोरी ख़बर पए त शमन अली मीराली जो हीउ एल्बम कहिड़े साल में आयो ऐं हिन में कहिड़ा कहिड़ा गीत हुया। काफ़ी नवां परस्तार जेके आहिनि उन्हनि खे ख़बर कोन हूंदी आहे, पर गीत ॿुधल हूंदा आहिनि, अक्सर करे गीत ॿुधल हूंदा आहिनि, पर ख़बर न हूंदी आहे त हीउ एल्बम इहो ई आहे। सो इन करे असां इहो ॾिसी करे कमु शुरू कयो आहे ऐं तव्हांखे हिन में गीत ॿुधाईंदासीं कहिड़ा कहिड़ा गीत आहिनि। ठीकु आहे दोस्तों, पहिरियों गीत आहे मुमताज़ चांडे जो अड़े अदा मूंखां बि दिलि बरधार अथई। इहो तमामु बहितरीनु गीत आहे। उन खां पोइ वहीद हकिड़े जो सफ़ा भलो गीत आहे परदेस जा पंध ॾाढा ॾुखिया हूंदा थी ओ पिरी। इहे ॿई सॉन्ग ज़बरदस्त आहिनि। ऐं उन खां पोइ आहे सागर शाह जी शाइरी आहे नज़रूं तलवार वाह वाह। इहो एॾो ख़ासि भलो न आहे गीत। उन खां पोइ मेवो ख़ान जी शाइरी आहे जिए शाल जानी सदा हुजे तूं सुखनि में। इहो कुझु सुठो गीत आहे। ऐं उन खां पोइ आहे उर्दू गानो आहे, हिन जी शाइरी अलाए कंहिं कई आहे, नालो न आहे। ये दिल हुआ है तेरा दीवाना। ऐं उन खां पोइ सिराज शाह जी शाइरी आहे जी लतीफ़ शाह लतीफ़ मुंहिंजा मुर्शिद शाह लतीफ़। ऐं उन खां पोइ ॿुॾल साईं जी शाइरी आहे, हीअ गीत सुठो आहे, बहितरीनु आहे, पुनल जा पेरा। उन खां पोइ आहे साईं खे चवां गीत जा ॿोल आहिनि तोसां प्यार। उन खां पोइ आहे अफ़ज़ल सोलंकी जी शाइरी आहे यार त मुंहिंजो लखनि जो पर घर मिलियो अथमि कखनि जो। ऐं उन खां पोइ आहे ज़ुल्फ़कार मंगी जो आख़िरी गीत आहे अखियुनि में रोशनी आहे त तुंहिंजे ई करे आहे। हीअ बि कुझु सुठो गीत आहे, पर हिन एल्बम में एतिरी ख़ासि शाइरी मज़े जी न आहे। 2-3 गीत सुठा आहिनि। वधीक तव्हां कमेंट्स में मूंखे ज़रूरु ॿुधाईंदव त तव्हांजी पसंदि जो गीत कहिड़ो आहे ऐं एल्बम तव्हांखे कीअं लॻो ऐं हिन में ग़लती कहिड़ी आहे उहा तव्हां कमेंट्स में मूंखे ज़रूरु ॿुधाईंदव। ठीकु आहे दोस्तों, नेक्स्ट वीडियो में इंशाल्लाह इकट्ठे आहियूं।